अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, मज़र में आहियो। उमेद थी कयां तव्हां सभई ख़ैर ऐं ख़ैरियत सां हूंदा। तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भली कार चवां थी। मां आहियां आसमा भुट्टो ऐं मां आहियां शेफ़ बासमा ख़ान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। ऐं अस्सलाम वालेकुम आसमा, तव्हां कीअं आहियो? थैंक यू सो मच। वालेकुम सलाम। ठीकु ठाक, तव्हांजे साम्हूं तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। माशाल्लाह सां असांजो किचन हीअं ख़ूबसूरत शयुनि सां हेॾा पंहिंजो चिकन पियो आहे, मज़ेदार थो लॻे ऐं ख़ुशबूदार थो लॻे थो। त अॼु असांजे प्रोग्राम में कुझु स्पेशल पचण वारो आहे। ग्रीन चिकन कढ़ाई असां जेका आहे अॼु ठाहींदासीं। ऐं हिकिड़ी ॿी रेसिपी आहे रशियन सैलेड इंशाल्लाह। ओ रशियन सैलेड तव्हां यकीन कंदो मुंहिंजो फेवरेट अथव। ऐं मूंखे ॾिसी तव्हां सम्झी सघो था त मिठियूं शयूं मां कहिड़ी शौक़ सां खाईंदी आहियां। ज़रूरु। सो नाज़रीन, हीअ असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो आहे? उमेद थी कयां त तव्हां खे सुठो लॻंदो हूंदो। तव्हां ॾाढो सुठो असांखे रिस्पॉन्स ॾींदा आहियो जी ज़रूरु। ऐं असीं पेज बि चेक कंदा आहियूं। हा, मां पाण बि ॾिसंदी आहियां त फरमाइशूं हूंदियूं आहिनि माण्हुनि जी। हीअ जेका फरमाइश आहे उहा असांखे पंहिंजो कई आहे असांजे दोस्तनि, जंहिंजा असां कुझु नाला नथा वठी सघूं। असांजी दोस्तियूं आहिनि, उन्हनि असांखे फरमाइश कई आहे त ग्रीन असांखे ग्रीन चिकन कढ़ाई ठाहिणु सेखारियो। रशियन सैलेड मां बासमा खे चयो त मुंहिंजो फेवरेट आहे। सो अॼु मुंहिंजी फरमाइश पूरी कयो। जेको असांजा नेक्स्ट प्रोग्राम ईंदा, जेके नाज़रीन जी फरमाइश हुई यूट्यूब ते, असां उहा उन्हनि जी फरमाइश पूरी कंदासीं। उमेद थी कयां त इंतिहाई शौक़ु चाह सां हीअ प्रोग्राम ॾिसंदा हूंदा ऐं तव्हांजी मोहबतुनि जी महिरबानी। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम कैफ़े सिंध में नसीम मसाला तावन कयो आहे। नसीम मसाला बहितरीनु क्वालिटी वारा आहिनि ऐं ख़ुशबूदार आहे, ज़ाइक़ेदार ई मसालो आहे ऐं हर रेसिपी हिन मसाले सां ठाहे सघिजे थी। हीअ सभु पैकेट पिया आहिनि, तव्हां असांजी स्क्रीन ते ॾिसी सघो था। त बासमा, अॼु जेका स्पेशल असां तव्हां ठाहियो था चिकन ग्रीन कढ़ाई जी, त ग्रीन चिकन कढ़ाई जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां इस्तेमालु कयो था ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उन्हनि में ज़रूरी आहिनि ऐं तव्हां ऐड कंदो? पहिरियों त असां वटि जेका चिकन आहे 1/2 किलो चिकन आहे ऐं हुन सां गॾु असां थूम अदरक जो पेस्ट हिन में विझंदासीं 1 चम्मच। सही आहे? सही। ऐं असां वटि लूणु आहे 1 चम्मच लूणु, जीरो आहे या जीरो पाउडर वठो 1 चम्मच, चिकन पाउडर आहे असां वटि 1 चम्मच। सही आहे। कारा मिर्च आहिनि असां वटि 1 चम्मच ऐं हे कोरिएंडर पाउडर असां वटि 1 चम्मच ऐं गरम मसालो पाउडर 1 चम्मच। ऐं हिन सां गॾु असां वटि वाइट पेपर आहे, दखनी मिर्च जेके असां चवंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं क्रीम आहे असां वटि। ऐं मां हिकिड़ो पेस्ट ठाहियो आहे। हिन पेस्ट में मां तव्हांखे ॿुधाए छॾींदी आहियां त हिन में छा छा शइ पवल आहे। पुदीनो आहे हिन में हिकिड़े बंच, मतिलबु हिकिड़ी प्याली हुजे, धनिया जेका हूंदा आहिनि, धाणा हूंदा आहिनि 1 प्याली, मिर्च सावा मिर्च जेका हूंदा आहिनि ऐं बसर असां वटि आहिनि 1 बसर। हिननि सभिनी खे पाणी थोरो विझी करे ग्राइंड करिणो आहे त हे तव्हां वटि हिकिड़ी चटणी या हिकिड़ो पेस्ट नमूनो जेका आहे ठही वेंदी। माना साए कलर जी हिकिड़ी चटणी थी वेंदी, ग्रीन चटणी। हा, जंहिंजी रेसिपी जो नालो ई आहे ग्रीन चिकन कढ़ाई जी। त इन जे विझण सां जेकी इन जी रेसिपी जो शक्ल हूंदी उहा ग्रीन थी वेंदी। त इहा इंतिहाई ज़रूरी आहे। बासमा ख़ान जहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॿुधाई आहे नाज़रीन, उहा उन ई तरीक़े सां तव्हां ज़रूरु ठाहिजो। बिल्कुलु। ऐं हिन में क्रीम लास्ट में जेका आहे 2 चम्मच क्रीम हिन में असां मिक्स कंदासीं। हिन में तव्हां हिन में जेका ॾही हूंदी आहे उहो बि हिन में विझी सघो था, पर मां ॾही नथी विझां छो त उहो पोइ वरी कलर थोरो चेंज करे वठंदो। ठीकु आहे। पर जेका ग्रीन आहे त वरी उनखे उहो ई ठाहिजे। त ज़बरदस्त रेसिपी आहे। ऐं जेके बि शयूं बासमा ख़ान तव्हांखे ॿुधायूं, उमेद थी कयां उहे तव्हां सभु शयूं नोट कयूं हूंदियूं। हिकिड़ो पेपर खणो, उन ते तव्हां इहे शयूं सभु लिखी छॾियो त केतिरी बिल्कुलु पंहिंजो ग्राम में ही शयूं आहिनि ऐं जीअं एड कंदी थी वञे तव्हांखे ॿुधाईंदी वञे थी गॾो गॾु। थूम अदरक जो मां पेस्ट हिन में विझो आहे। हाणे कारा मिर्च जेका आहिनि, चिकन पाउडर हा, मुंहिंजे ख़्याल में हाणे त इज़ी मिली वेंदो आहे। हा, चिकन पाउडर जी क्वांटिटी घणी आहे, हिन करे लूण जी क्वांटिटी मां घटि रखी आहे। छो त अगरि चिकन पाउडर ऐं लूण जेका आहे गॾिजी असां हिन में हिकिड़ी क्वांटिटी खां विझंदासीं त हो जेका आहे मतिलबु थोरो लूण वारो ज़ाइक़ो थी वेंदो। सही। ठीकु आहे। गरम मसालो हिन गरम मसाले में लौंग,
दालचीनी, बिल्कुलु अगरि कारा मिर्च, लौंग, इहे सभु शयूं पीसियल आहिनि। ये कोरिएंडर पाउडर, थोरो जीरो। वाह, मां त ख़ुशबू ते ई फिदा थी पवंदी आहियां। अञा मुंहिंजी बुख वधंदी वेंदी आहे नाज़रीन। हे ॾिसो मां लूणु केतिरो घटि हिन में विझो आहे। ऐं छो त असां वटि हिन में दखनी मिर्च ऐं वाइट पेपर बि आहे। वाइट पेपर, अछा मिर्च। हा, अछा मिर्च जेका हूंदा आहिनि। वाइट पेपर, ब्लैक पेपर, रेड पेपर। ओ, हाणे हिन खे मां जेका आहे मिक्स कंदमि। मिक्स कंदो। चमच खां त अला साईं असांखे हथ ॾिना आहिनि, असांजा हथ ई चमच आहिनि, असां इन लाइ सुठे तरीक़े सां मिक्स करे सघूं था ऐं उहो सुठो बि मिक्स थी वेंदो आहे। ऐं इहो चवंदा आहिनि त सवाब बि आहे, सुनत बि आहे पंहिंजे हर कमु पंहिंजे हथ सां करणु। बिल्कुलु। ऐं तव्हांखे मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, जे असां मैरिनेट कंदा आहियूं जंहिं बि शइ खे, चिकन हुजे, बीफ हुजे या मटन हुजे, त हुनखे घणी देरि ताईं पंहिंजे हथनि सां मिक्स कयो, छो त असांजे हथनि में बि मतिलबु का अहिड़ी केमिकल्स मतिलबु को शइ आहे अलाह ताला रखियल आहे, त हिन जो बि जेको ज़ाइक़ो हूंदो आहे उहो मानी में वेंदो आहे। ज़ाहिरी सां हिकिड़ो सुठे तरीक़े सां मिक्स कयूं था, चमच खां बैटर आहे। जेका असां शइ हथ सां मिक्स कयूं था त उहा सुठे तरीक़े सां मिक्स थी वेंदी आहे। चिकन हुजे या पंहिंजो मच्छी हुजे या गोश्त हुजे, त उहो सुठे तरीक़े सां मसालो कंप्लीट उनखे लॻी वेंदो आहे ऐं बाद में कुझु टाइम रखण खां पोइ उन शयुनि में उहो टेस्ट अची वेंदो आहे। बिल्कुलु। हाणे हिनखे मैरिनेट करे तव्हांखे रखिणो आहे अधु कलाक ताईं। सही आहे, अधु कलाक रखो या सुठे टेस्ट जे लाइ 2 कलाक रखो। ठीकु आहे, पर असांजे प्रोग्राम जो टाइम सफ़ा थोरो हूंदो आहे कि असां सिर्फ़ु जेके बि शयूं ठाहींदा आहियूं सिर्फ़ु तव्हांजे लाइ, तव्हांजे प्यार जे लाइ ऐं सिर्फ़ु तव्हांखे सेखारण जे लाइ, त इन जे लाइ असीं ही फ़ौरन ठाहे ऐं पचाईंदासीं। बिल्कुलु। ऐं इंशाल्लाह टेस्ट सुठे खां सुठी हिकिड़ी असांजी रेसिपी में बि अची वेंदी। जी नाज़रीन, त रेसिपी असांजे हिन प्रोग्राम में थी वई आहे स्टार्ट। उमेद थी कयां हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हूंदा ऐं तव्हां सिखंदा हूंदा। त सभ खां पहिरियां असां हिन में तेल मोकिलियो, ऑयल, सभ खां पहिरियां हिननि ऑयल विधो आहे। त ऑयल मुंहिंजे ख़्याल सां अधु पाउ हूंदो। हा बिल्कुलु, अधु पाउ ऑयल। घणो ऑयल बि नाज़रीन इस्तेमालु न करणु खपे, छो त जेके शयूं अगरि घटि ऑयल में तयारु थियनि थियूं त वधीक विझण जी ज़रूरत न आहे। हीअ छा आहे? थूम अदरक जो पेस्ट। हिन में बि मां विधो हुयो, हाणे ऑयल में बि मां जेका आहे मिक्स कयो आहे थोरो। अच्छा, थोरो परे थी। हा बिल्कुलु, इहो ख़्यालु करिणो आहे त हीअ जेको, छो त थूम ऐं अदरक आली हूंदी आहे, उहो फ़ौरन घीअ में विझण सां, थूम ऐं अदरक जो पेस्ट जेको हूंदो आहे पाणी वारो हूंदो आहे, त उहो फ़ौरन उनजा छंडा मथे उथंदा आहिनि। त हमेशह मां चवंदी आहियां खाधा पचाइण खां पहिरियां एहतियात ज़रूरु कंदा कयो। एहतियात ज़रूरी आहे नाज़रीन। हाणे मां हिनखे जेका आहे हिन में फ्राई थी कयां। अच्छा, ग्रीन चिकन कढ़ाई फ्राई पई थिए ऐं गैस बि बाहि बि मुंहिंजे ख़्याल में नॉर्मल ई आहे। असां मज़ीद हिन में ऑयल ऐड कयो आहे, छो त जेके छंडा निकिता त उन्हनि में कुझु ऑयल ॿाहिरि निकिरी वियो, त इन जे लाइ असां थोरो मज़ीद ऑयल ऐड करे छॾियो आहे। हिनखे जेका आहे असां फ्राई करूं था हाणे। सही, हे मां हेॾां थी रखां। अच्छा बासमा, तव्हांखे केतिरो टाइम थी वियो आहे हिन शोबे में आहे? मूंखे 7 साल थी विया आहिनि। 7 साल? हा। अच्छा, हीउ शौक़ु तव्हांखे कीअं थियो त तव्हांखे शेफ थियणो आहे? असां कॉलेज में हुयमि त असांजा कॉम्पिटिशन्स वग़ैरह थींदा हुआ जीअं कॉलेज में हूंदा आहिनि। हा हा। त पोइ हुन में जेका आहे न, मतिलबु कॉम्पिटिशन में मां विन कयो हुयो, तरफ़ां हुया, त मां हुन में जेका आहे विन कयो ऐं मूंखे ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो। हुन खां कॉलेज खां जेका आहे न मुंहिंजो करियर स्टार्ट थियो। अच्छा,
कॉलेज खां ई। पर बिल्कुलु। कुझु माण्हू हूंदा आहिनि की डॉक्टर थियणु चाहींदा आहिनि। हा जस्ट जीअं मां चवां त मां पंहिंजी ज़िंदगी में डॉक्टर थियणु हा। चाहियां थी, पर मुंहिंजी क़िस्मत मूंखे आर्टिस्ट करे छॾियो। अच्छा। ईअं ई तव्हां पंहिंजी लाइफ में शेप खणी चाहियो था? हा, मूंखे हुयो त मां हे सिखां, मूंखे शौक़ु हुयो अच्छा। घणो, त पोइ मां जेका आहे कोर्सिस कया, सिखियो सही। ऐं वॾे वॾे रेस्टोरेंट्स में कमु बि कयो ऐं वॾे वॾे शेफ जेका आहिनि हुननि सां बि गॾु कमु कयो। ऐं पोइ वरी जेका आहे कमु करण खां साथ साथ जेका हूंदा आहिनि न, मां पोइ वरी क्लासिस जेका ॾींदा आहियूं, मां सेखारण जे हुन में बि अची वियमि, त मुंहिंजा इलाही स्टूडेंट्स बि आहिनि। अच्छा। त हाणे मूंखे जेको आहे मां हाणे KTN में अची वई आहियां। ॾाढो सुठो, चङो थियो तव्हां आयो त असांखे बि कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। बिल्कुलु। पाकिस्तान खां ॿाहिरि वञणु थियो आहे? न, पाकिस्तान खां ॿाहिरि मुंहिंजो जेका आहे हो न आहे थियो, हाणे ताईं त न आहे थियो। अच्छा, पोइ वञण जो शौक़ु या बिल्कुलु अहिड़ी का आई आहे? हाणे ताईं त न आई आहियां, पर जेका असांजा इंटरनेशनल थींदा आहिनि, कॉम्पिटिशन्स थींदा आहिनि, हुन में मूंखे ऑफर आई आहे त तव्हां जॉइन कयो। हा, पार्टिसिपेट कयो। त पोइ पर हाणे मां चाहियां थी त मां पंहिंजे मुल्क में पहिरें कमु कयां, पोइ हिते कुझु पंहिंजो नालो ठाहे छॾियां, पोइ इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं तव्हां बहितरीनु शेफ आहियो ऐं माशाल्लाह सां बहितरीनु तव्हां कुकिंग कयो था, सो इंशाल्लाह तव्हां पंहिंजो ज़रूरु नालो रोशन कंदा। हाणे हिन में असां हे फ्राई थी रही आहे असांजी। हाणे हिन में असां हाणे हिन में असां जेका पंहिंजी ग्रीन चटणी ठाही हुई। हा। अच्छा, मेन जेका शइ आहे जंहिंसां ग्रीन नालो जेको रखियो वियो आहे, ग्रीन चिकन कढ़ाई, इन सां थिए? बिल्कुलु, हा। ग्रीन ग्रेवी हिन में जेका आहे ठही रहंदी। नाज़रीन, मां बि हेल्प कंदी थी हलां त मां बि थोरो सिखी वठंदसि। ओके। जॾहिं सुठियूं शयूं नाज़रीन तयारु थींदियूं आहिनि त सुठी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी आहे, ऐं ख़ुशबू मां ई टेस्ट जी ख़बर पवंदी आहे, ज़ाइक़े जी ख़बर पवंदी आहे त हीअ शइ केतिरी बहितरीनु थी तयारु थिए। बिल्कुलु। हाणे असां हिनखे थोरो पचाईंदासीं, कवर करे छॾियो आहे, कवर करे छॾियो मिंटनि जे लाइ, त जीअं सुठे तरीक़े सां हीअ चिकन पची वञे। घटि बाहि ते इहो हूंदो आहे, कंहिं कंहिं माण्हुनि खे जल्दी हूंदी आहे त उहो चवंदा आहिनि त शायदि जल्दी थी पचे ऐं बाहि वधाए छॾींदा आहिनि चुल्हे जी, पर ईअं नाहे हूंदो। ॿाहिरां त लॻंदो आहे पची वई आहे, पर अंदरां उहा कची हूंदी आहे। इन जे लाइ घटि बाहि ते अगरि तव्हां पचंदव त प्रॉपर तव्हांजी उहा शइ सुठे तरीक़े सां उहा पची वेंदी। त कोशिशि कंदा कयो घटि बाहि ते पचाइण। पर जेका असांजी कढ़ाई हूंदियूं आहिनि, कढ़ाई जेका आहे हमेशह तेज़ जेका हूंदी आहे न, घणी बाहि ते असां ठाहींदा आहियूं, त उहो जल्दी जल्दी ठही वञे। हुनजो कढ़ाई जो ठाहिण जो तरीक़ो ई आहे, पर असां हीअ ग्रीन कढ़ाई था ठाहियूं, हिन करे हिनखे मां थोरो टेंडर करण लाइ, जूसी करण लाइ थोरो हल्की बाहि ते मां पचायां थी। ठीकु आहे। अच्छा, इहे जेके बचियल शयूं आहिनि इहो तव्हां थोरी देरि खां पोइ हीट कंदव? हा, हे जेका बसि असांजो रगो क्रीम रहिजी वियो आहे, क्रीम हाणे मां हिन में जेका आहे मिक्स कंदमि ऐं पोइ इंशाल्लाह लास्ट में। हा। अच्छा, क्रीम हिन में ग्रीन चिकन कढ़ाई में ऐड करण जी का ख़ासि वजह? कलर सुठो अची वेंदो ऐं थोरो क्रीमी टेस्ट अची वेंदो आहे। क्रीमी टेस्ट। अच्छा, लस्सी तव्हां हिकिड़ो जीअं हाणे सीज़न हले थी हिकिड़ी, जीअं अॼुकल्ह माण्हू शौक़ु कुझु माण्हू हूंदो आहे लस्सी पीअण जो, बिल्कुलु चवंदा आहिनि त लस्सी ठाहिण जा कुझु तरीक़ा हूंदा आहिनि, छा ईअं आहे? बिल्कुलु आहे। फिकी लस्सी हूंदी आहे, मिठी लस्सी हूंदी आहे, मलाई वाली लस्सी हूंदी आहे, मैंगो लस्सी हूंदी आहे, बनाना लस्सी आहे, चीकू लस्सी आहे। लस्सी बि घणे मतिलबु डिफरेंट स्टाइल्स जी आहिनि। पोइ तव्हां असांजे हिन प्रोग्राम में कॾहिं लस्सी ठाहिण बि सेखारियो? बिल्कुलु, ज़रूरु। सो नाज़रीन, तमामु बहितरीनु रेसिपी असांजे हिन प्रोग्राम में ठहे पई। मां उमेदु थी कयां त स्क्रीन ते ख़ूबसूरत कलर ऐं तमामु ख़ुशबू मूंखे सुठी थी अचे। तव्हांखे इंतिहाई ही असांजो प्रोग्राम सुठो लॻंदो हूंदो ऐं तव्हां शौक़ सां ॾिसंदा हूंदा, छो त हीउ प्रोग्राम आहे ख़ुशबूदार, ज़ाइक़ेदार ऐं रंगनि सां हिकिड़ो भरियल। सो नाज़रीन, हीउ प्रोग्राम या KTN जो कोई बि प्रोग्राम तव्हां खां मिस थी वियो आहे, कंहिं बि वजह जे करे असांजो प्रोग्राम न आयो ॾिसी सघिया, परेशान थियण जी काई बि ॻाल्हि कोन्हे। यूट्यूब ते असांजो चैनल अथव KTN एंटरटेनमेंट जे नाले सां, फेसबुक ते बि साॻे नाले सां पेज आहे, त प्लीज़ तव्हां हुते लाइक कयो ऐं हर पंहिंजो फेवरेट KTN जो प्रोग्राम तव्हां हुते सर्च करे ॾिसी सघो था। हाणे हिन में मां थोरी क्रीम मिक्स कई आहे। क्रीम? जी। क्रीम केतिरी हुई? हिकु अधु प्याली आहे। मां हिन में रुगो 2 टेबल स्पून हाणे मिक्स कया आहिनि। अच्छा बासमा, असांजी हिन KTN जा
कहिड़ा आर्टिस्ट आहिनि, कोई फेवरेट हूंदो आहे, कोई आहे फेवरेट? सभी सुठा आर्टिस्ट आहिनि, सभिनी खे ई ॾिसंदी आहियां, सभु मूंखे सुठा लॻंदा आहिनि। ऐं अहिड़ा मतिलबु सभु हाणे ऑन एयर कंहिंजो नालो वठंदमि त उहो सुठो नथो लॻे, हा नाराज़ थी वेंदो। हा बाक़ी सभु जेका आहिनि सुठा आर्टिस्ट आहिनि, सभु सुठो। खां अलावा कोई शौक़ु ॿियो त मां टीचर बि आहियां। अच्छा, हा मां टीचिंग बि कंदी आहियां। ॾाढो सुठो। पोइ टीचर त मुंहिंजे ख़्याल में इलाही सख़्तु हूंदा आहिनि। तव्हां कहिड़ा टीचर आहियो? सख़्तु? न मां नंढे ॿारनि जी टीचर आहियां। माना एहसास ॾियनि। हा त कॾहिं कॾहिं ॿार नथा ॿुधनि त हुननि खे थोरो सख़्ती करणु घुरिजे। ऐं उहा बि प्यार सां जेके शइ असां ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं उहो वधीक सम्झी वेंदा आहिनि। हुनजे बरक्स अगरि असां हुननि खे दड़का ॾियूं, ॿुधायूं त हो कावड़ कयूं त हुननि जे दिलि जेको हूंदो न, मासूम दिलि हूंदो आहे, मासूम हूंदो आहे ॿारु, त हुन ॿिए माण्हू जे लाइ हुनजे दिलि में जेका न नफ़रत ईंदी। त हिन करे बिल्कुलु सही आहे। माना हमेशह जेकॾहिं अॻिले माण्हू खे सम्झाइणो हुजे, सेखारिणो हुजे त हुनखे तव्हां प्यार सां ॿुधायो ऐं प्यार सां सम्झायो, सो अॻिलो सम्झी वेंदो। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे न, ज़िंदगी हूअं बि प्यार सां ई गुज़ारणु खपे। अच्छा, कीअं ख़बर पवे त हीअ कुझु हूंदा आहिनि न, हिकिड़ो आइडिया हूंदो आहे त हाणे चिकन पची वई आहे, हाणे सब्जी पची वई आहे, उहा ख़बर कीअं पवंदी आहे? हाणे जेका हे आहे न असांजी हे टेंडर थी रही आहे, हाणे हिन खे थोरो 5 मिंट आहिनि फुल कुक थियण में। हा कलर चेंज थी वेंदो आहे। कलर बिल्कुलु चेंज थी वेंदो आहे। हाणे मां हिन में क्रीम जॾहिं मिक्स कई आहे त क्रीम खां हिन जो कलर जेका आहे चेंज थी रहियो आहे। सही। ऐं उहो बि जेका हिन जी हडी हूंदी आहे उन खां महसूसु थींदो आहे त हीअ चिकन या बूटी अलॻि थी थिए। हा त पची वई आहे। हाणे थोरो हिन में अञा कचोपन आहे। जी नाज़रीन, त हीअ जेको असांजो प्रोग्राम आहे, उमेद थी कयां त इलाही शौक़ सां ॾिसंदा हूंदा ऐं बासमा सुठियूं सुठियूं रेसिपीज़ तव्हांजे साम्हूं ठाहींदी आहे, तयारु कंदी आहे। उमेद थी कयां त तव्हां सिखंदा हूंदा ऐं इनशाला हीअ प्रोग्राम असांजो तव्हांखे वणंदो हूंदो। त नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अचूं था जल्दी वापसि। वेलकम बैक नाज़रीन, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे कयां थी भलीकार। उमेद थी कयां त हिन प्रोग्राम खे कंटिन्यू तव्हां ॾिसंदा हूंदा ऐं असांजे इंतज़ार में हूंदा त असां ब्रेक खां पोइ वापसि अचूं, पंहिंजी रेसिपीज़ खे कंटिन्यू कयूं ऐं तव्हां सां शेयर करे सघूं। जी बासमा ख़ान, तव्हां जेका नेक्स्ट रेसिपी आहे उहा छा पिया तयारु कयो? रशियन सैलेड असांजी जेका नेक्स्ट रेसिपी हुई उहा असां जेका हर शइ खे असेंबल करे छॾियो। हाणे असां इहे ठाहींदासीं। पहिरें मां तव्हांखे हिन जो इहे ॾेखारे छॾियां फाइनल लुक। असांजी ग्रीन चिकन कढ़ाई जेका तयारु थी रही आहे ऐं मां हिन खे डिश आउट करे छॾियो आहे। हाणे असां जेका ठाहियूं था रशियन सैलेड आहे, हुन जे लाइ असांखे मैक्रोनी खपे जेका मां बॉइल करे छॾिया आहिनि। हिन में जेका आहिनि पटाटा बि आहिनि। पटाटा बि मां बॉइल करे ऐं मैक्रोनी बॉइल करे मां हिन खे हिकिड़े बाउल में कढे रखियो आहे। हिन में जेका शयूं असां मिक्स कंदासीं रशियन सैलेड में, हा उहा जेका आहे असां वटि जेका पाइनएप्पल कॉकटेल आहे, हे मिक्स फ्रूट हूंदा आहिनि, टिन वारा फ्रूट आहिनि। क्रीम आहे अधु प्याली, सूफ़ आहिनि हिकिड़ो कप या प्यालो या 2 सूफ़ हुजनि, ठीकु आहे। ऐं टमाटा आहिनि असां वटि 2 या 3 जेतिरो बि तव्हांखे पसंदि आहे, तव्हांजे पसंदि जे हिसाब सां। हे बंदि गोभी आहे असां वटि ऐं हे असां जेका शिमला मिर्च जेका आहिनि हूंदा आहिनि उहो असां कटे रखिया आहिनि। सभिनी खे हिकिड़ी जेका आहे शेप में कटणो आहे त हुन सां हिन जी ख़ूबसूरती जेका आहे उहो बरक़रार रहंदी। क्यूब्स कटिंग जी, क्यूब्स कटिंग में। ऐं जेका हिन में मसाला विझंदासीं हो आहिनि लूणु आहे 1 चम्मच, कारा मिर्च आहिनि ऐं दखनी मिर्च आहे ऐं जेका सॉस आहिनि उहो मायोनीज़ आहे ऐं हिकिड़ो हे सॉस आहे फ्रेंच सॉस। अगरि हे तव्हां वटि कोन्हे त का मसइलो न आहे, तव्हां रुगो क्रीम ऐं जेका मिर्च मायोनीज़ आहे हे ई तव्हां हिन में मिक्स ऐड करे सघो था, ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ी मिठी बि त हिकिड़ी रशियन सैलेड में पवंदी आहे न?
कंडेंस मिल्क आहे। हा कंडेंस मिल्क बि विझंदा आहियूं, पर हिन में मां कंडेंस मिल्क नथी मिक्स कयां। घणो मिठो थी वेंदो। हा घणो मिठो थी वेंदो। सही आहे। त पोइ असां पंहिंजी रेसिपी स्टार्ट था कयूं। सभिनी खां पहिरियों मां कॉकटेल थी विझां। कॉकटेल ये सिरप आहे हिन में, हिन जो मिठो हूंदो आहे। जी सही। सूफ़ आहिनि। सूफ़ तक़रीबन सभिनी जी सेम कटिंग थियल आहे। जी। ऐं मूं वटि जेका टमाटर, बंद गोभी, शिमला मिर्च। जी। बस मां खान जी जॻह ते मां तव्हांखे ॿुधाईंदी वञां। बिल्कुलु। बस जेको असां कम में मसरूफ़ हूंदा आहियूं न, त बस हो असांजो कमु सुठो थी वञे। असमा आहे सुठो ॻाल्हाइण जे लाइ। बासमा खान सुठी सुठी शयूं पचाइण जे लाइ। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे तव्हां सैलेड जी हिकिड़ी ख़ूबसूरती पंहिंजी आहे। कलरफुल थींदियूं। ओ माय गॉड। ऐं खाइण में एॾो मज़ो ईंदो आहे। हाणे जेका आहे मां हिन में क्रीम मिक्स कयां थी। क्रीम। जी। क्रीम केतिरी आहे तक़रीबन? तव्हांजे मथां आहे। 2 टेबल स्पून वठो या हिकिड़ो प्याली जेका बि। हा। छो टी स्पून त नंढड़ा थी वेंदा न। जी। सो ये वधीक आहे त हुन हिसाब सां तव्हां 2 टेबल स्पून विझी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक पसंदि आहे त हस्बे ज़ाइका लूण, कारा मिर्च। सही। ऐं ही वाइट पेपर। अच्छा पंहिंजो मिर्च। हाणे मूं वटि मायोनीज़ आहे। हा। ही असांजी मापियल हूंदी आहे। जेके बि शयूं नाज़रीन असां हिन में ऐड कंदा आहियूं त ही मापियल हूंदियूं आहिनि। ऐं पंहिंजो ही इन जे करे फ़ौरन असांखे विझण में पंहिंजी रेसिपी में आसानी थींदी आहे। बिल्कुलु। पहिरीं बि हिकिड़ी मां सैलेड सेखारी हुई पंहिंजे पहिरें शोन में। जंहिंमें कॉर्न वग़ैरह विधो हुयो। मैंगो सैलेड। मुंहिंजी कोशिशि सीज़नल हुई। सैलेड भी तमामु घणा आहिनि मुंहिंजे ख्याल में। इलाही सैलेड भी इलाही आहिनि। हिन करे मां चवां थी त पंहिंजे हमेशह शो में सैलेड खे बि प्रिफरेंस कयां। छो त माण्हुनि खे कुझु माण्हू हूंदा आहिनि डाइट कॉन्शियस हूंदा आहिनि, हेल्थ कॉन्शियस हूंदा आहिनि, त तव्हां अहिड़ी सैलेड्स ठाहे दोपहर में राति में खाए सघो था। सैलेड खाइण कोई इशू कोन्हे, तव्हां खाई सघो था। ऐं सैलेड या सब्जियूं या फ्रूट त इलाही फ़ाइदेमंद हूंदा आहिनि ऐं सिहतमंद बि कंदा आहिनि। सभई शयूं तव्हां विझी छॾियूं आहिनि। जी। हाणे सभिनी खे मिक्स था कयूं। ऐं नाज़रीन हिन खे मिक्स करे तव्हां फ्रिज में रखी छॾियो। कलाक 2 कलाक हिकिड़ो पूरो ॾींहुं बि रखी सघो था। तव्हां पाण बि खाओ। जेकॾहिं तव्हांजो कोई महिमान अचे थो त तव्हांजे घर में ठहियलु हूंदो, तव्हां हुन सर्व करे सघो था। ॾाढो सुठो ऐं विटामिन सां भरपूर आहे। हिकिड़ो हूंदो न सफ़ा ओवर मिठो हूंदो आहे। पर हीउ जेको ठहे पियो सैलेड मूंखे ईअं लॻे पियो थोरो चटपटो, थोरो टेस्ट खे मटाइण लाइ जेके हिननि पंहिंजो ब्लैक पेपर वाइट पेपर इस्तेमालु कयो आहे, त उहो मुंहिंजे ख़्याल में टेस्ट खे थोरो मज़ीद बेटर कंदो। बिल्कुलु। हाणे मां हितां थी रखां। असां वटि जेका आहिनि सलाद जा पत्ता आहिनि। सही। बिल्कुलु फ्रेश तव्हां वठो। सलाद जा पत्ता बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि। सैलेड लीफ जेका हूंदा आहिनि, हे सैलेड बर्गर वग़ैरह इहे ई। बिल्कुलु। हा। सैलेड माण्हू ईअं बि खाई सघे थो न मटन वग़ैरह में। बिल्कुलु। ड्राई असां अहिड़ियूं शयूं ठाहियूं था त सैलेड जा पत्ता असां ईअं खाई सघूं था। हे ॾाढो फ़ाइदेमंद आहे सैलेड जा पत्ता जेका आहिनि, सलाद जा पत्ता हूंदा आहिनि न, हे घणा जेका आहे न फ़ाइदेमंद पर मिलंदा ॾाढो मुश्किल सां आहिनि। न इज़ीली अवेलेबल आहे। तव्हां सुठी शॉप हुजे सब्ज़ी वारे जी। हा। या पंहिंजे सब्ज़ी वारे खे चई छॾो भई मूंखे सलाद जा पत्ता खपनि, त तव्हां जेका आहे अरेंज करे रखियो। ऐं हिन खे फ्रेश ई खाओ त सुठो आहे। सही। छो जो फ्रेश जेको हूंदो आहे हुनजी ॻाल्हि ई ॿी हूंदी आहे। अच्छा बासमा, तव्हांखे मिठियूं शयूं वधीक वणंदियूं आहिनि या स्पाइसी? मूंखे पाण स्पाइसी शयूं वधीक पसंदि आहिनि। स्पाइसी छो त छोकिरियुनि खे स्पाइसी वणनि। छोकिरियूं पाण तिखियूं हूंदियूं आहिनि जहिड़े कार। सही था चओ। घर में जहिड़ो कंदा आहियो?
न एतिरो न मक़सदु कंदा आहियूं। ग़लति ॻाल्हि हूंदी आहे त पोइ कावड़ींदी आहे। ग़लति ॻाल्हि त मर्दनि खे बि बर्दाश्त न थींदी हा आहे। बिल्कुलु। ॾिसो मर्द हज़रात, मां तव्हांजी फेवर में बि आहियां, तव्हां ईअं न चइजो त छोकिरियुनि जी फेवर थी करे, मां तव्हांजी बि फेवर में आहियां। छोकिरियूं ॾाढियूं ॾिंगियूं हूंदियूं अथव। ज़बरदस्त। ओ मुंहिंजे मुंहं में पाणी अची वियो। एॾियूं सुठियूं सुठियूं शयूं माशाल्लाह सां तयारु थियनि पियूं। हाणे असां जेका पंहिंजी शयूं आहिनि हुननि खे साइड कंप्लीट। बिल्कुलु जी नाज़रीन, ॿई रेसिपीज़ जेके हुयूं, टिश्यू पेपर ॾिजो। ग्रीन चिकन कढ़ाई ऐं रशियन सैलेड बिल्कुलु तयारु आहिनि। मां उमेद थी कयां त हीअ जेके स्टार्ट में रिपीट थियूं रेसिपीज़ त तव्हां ज़रूरु ॿुधियूं हूंदियूं। जेकॾहिं तव्हां न आहिनि ॿुधियूं, ॿुधंदव त ज़ाहिर आहे तव्हां नोट कंदव त लाज़मी तव्हां पंहिंजे घर में ट्राई कंदव। मां इहा ई तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त हिन प्रोग्राम में जेके शयूं तयारु थींदियूं आहिनि तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कंदा, कयो जॾहिं तव्हां ट्राई कंदव, ठाहींदव त इनशाला तव्हांखे मज़ो अची वेंदो। काॾे ॿाहिरि वञण जी या ॿिए कंहिंखे इलाज करण जी ज़रूरत न पवंदी त तव्हां ठाहे ॾियो। बिल्कुलु सिखो ऐं पंहिंजे घर में ठाहियो। सुठी शयूं आहिनि, भरपूर आहिनि ग़िज़ा सां। अच्छा बासमा, तव्हां त माशाल्लाह सभिनी जी फरमाइश पूरी कयो था जी। पंहिंजे हस्बैंड जी, अम्मी वारनि जी ऐं दोस्तनि जी, ऐं माशाल्लाह तव्हां सेखारियो बि था। तव्हां चओ था स्टूडेंट बि आहिनि जी। अगरि तव्हांखे कुझु खाइण ते दिलि चवे ऐं तव्हां इंतिहाई थकियल हुजो त यार मां न खाईंदसि, पाण न ठाहींदमि, मतिलबु मूंखे ॿियो कोई खाराए, पोइ इन कंहिंखे फरमाइश कंदा हो? मां पंहिंजी अम्मी खे फरमाइश कंदी आहियां। मक़सदु तव्हां खां वधीक तव्हांजी अम्मी बहितरीनु। हा बिल्कुलु, हुननि खे फरमाइश कंदी आहियां ऐं कॾहिं कॾहिं पोइ मुड़ुस खे चवंदी आहियां त भई रेस्टोरेंट हक हली। अच्छा, मतिलबु रेस्टोरेंट वेंदा आहियो या अम्मी तव्हांखे? घणो करे अम्मी ठाहींदी आहे। माशाल्लाह, ॾाढो सुठो। अच्छा, चांहि ठाहिण ईंदी अथव सुठी? बिल्कुलु। बसि पोइ मूंखे लॻे थो त आदत तॾहिं तव्हां सां मतिलबु इलाही छा हूंदो आहे, अटैचमेंट हूंदी आहे। हुनखे सुठी सुठी चांहि, जो त मर्दनि खे चांहि वणंदी आहे चांहि। अच्छा बासमा, मां रिक्वेस्ट कंदसि त हीअ रेसिपीज़ ॿई जेके तव्हां माशाल्लाह सां ठाहियूं ॾाढियूं कलरफुल आहिनि ऐं ॾाढी सुठी ख़ुशबू पई अचे। थैंक यू सो मच। मूंखे त ॾाढो मज़ो आयो ॾिसी करे, सिखी, मुंहिंजे नॉलेज में वधीक जो नॉलेज थी, वधीक मूंखे इज़ाफ़ो थियो मुंहिंजे नॉलेज में। सो हिकु दफ़ो नाज़रीन खे ॿीहर अगरि तव्हां रिपीट कंदा त ॾाढो सुठो। बिल्कुलु। असां जेका ग्रीन चिकन कढ़ाई ठाही हुई हुनमें असां जेका वरितो हुयो 1 किलो चिकन हुयो असां सां, ऐं हुनमें असां 1 चमच थूम अदरक जो पेस्ट विझो हुयो, लूणु हुयो 1 चमच, कारा मिर्च 1 चमच, कोरिएंडर पाउडर 1 चमच, ज़ीरो 1 चमच, वाइट पेपर दखनी मिर्च जेका हूंदी आहे उहो 1 चमच, चिकन पाउडर 1 चमच, हो हिन में मिक्स करे मैरिनेट करे रखियो। पोइ असां हिन जी हिकिड़ी चटणी ठाही हुई। चटणी में जेका हुयो 1 प्याली जेका आहे पुदीनो हुयो, 1 प्याली धाणा हुआ ऐं 2-3 या 4 जेको बि तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ मिर्च, ॻाढ़ा सावा मिर्च हूंदा आहिनि हो हुया, ऐं 1 बसर। हुनखे पाणी में थोरो पुसाए रखे ऐं हुनखे पोइ वरी असां ग्राइंड कयो। हो चटणी ठही वई। पोइ हुनखे मां हिन में मैरिनेट करे ऐं ऑयल मां वरितो ऐं हिनखे फ्राई कयो। पर जेको मुंहिंजी चटणी बची रही हुई पोइ हुनखे एंड में मां हिन में मिक्स कयो आहे ऐं पोइ वरी हिन में क्रीम मिक्स कई आहे ऐं पोइ हिनखे तव्हांजे साम्हूं डिश आउट कयो आहे। असांजी जेका ॿी रेसिपी हुई रशियन सैलेड, हो असां हुन में असां मैक्रोनी वरिता हुया, मैक्रोनी ऐं पटाटा जेका हुनखे असां बॉइल करे रखिया हुया। पोइ असां हुन सां गॾु जेका आहे फ्रूट कॉकटेल वरितो हुयो, सूफ वरिता हुया। तव्हांजो मर्ज़ी आहे तव्हां केतिरो वठो। मां सभिनी जो हिकिड़ी क्वांटिटी हुई, 1 प्याली वरितो हुयो। टमाटा हुया, शिमला मिर्च हुया ऐं जेका फूल गोभी हुई। पोइ हिन में मां जेका ॿिया स्पाइसिस हुया हो मयोनीज़ हुयो, फ्रेंच सॉस हुयो, क्रीम हुई ऐं जेका दखनी मिर्च हुई हो रुगो एज़ रिक्वायर्ड, मतिलबु चुटकी जेका आहे न लूणु हुयो ऐं कारा मिर्च। हिन सभिनी शयुनि खे मां मिक्स करे हिनखे थधो करणो ऐं हिनखे सर्व करणो आहे। ॾाढो सुठो, ज़बरदस्त ऐं माशाल्लाह सां ॾाढे सुठे तरीक़े सां तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो। मां उमेद थी कयां त नाज़रीन हीअ सभु शयूं नोट कयूं हूंदियूं ऐं इनशाला तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु नोट कंदा। त नाज़रीन हीअ असांजो प्रोग्राम जेको तव्हां इनशाला ज़रूरु ॾिसंदा हूंदा ऐं जेकॾहिं नाहे ॾिठो त हीअ असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसिजो। तमामु सुठो प्रोग्राम आहे ऐं उन सां गॾु असां सां ताउन कयो आहे नसीम मसाला वारनि, जेको तमामु बहितरीनु मसालो आहे ऐं तमामु सुठो मसालो आहे। त तव्हां ज़रूरु
पंहिंजे घर में ट्राई कजो ऐं पंहिंजे प्यारनि खे ॿुधाइजो, पंहिंजे मिटनि माइटनि खे ॿुधाइजो त नसीम मसाला बहितरीनु मसालो आहे। हीअ मसालो हर रेसिपीज़ में पंहिंजो ऐड करे सघो था, तव्हां पचाए सघो था। इंशाअल्लाह तव्हांखे हीअ ज़रूरु पंहिंजो मज़ो ॾींदो त तव्हां ज़रूरु हीअ ट्राई कयो। सो नाज़रीन, हीअ प्रोग्राम माशाअल्लाह सां उमेद थी कयां सभई ॾिसंदा हूंदा ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो गॾोगॾु त जेके तव्हांखे सवाल आया आहिनि नाज़रीन जा, जेके फरमाइशूं आयूं आहिनि, हिकु त तव्हां अॼु पूरी करे छॾी, बिल्कुलु। अहिड़ो छा तव्हांजे ज़हन में आहे त नेक्स्ट प्रोग्राम में तव्हां पचायो? इंशाअल्लाह दाल मखनी जी मूंखे फरमाइश हुई त मुंहिंजी बिल्कुलु कोशिशि आहे त मां हो कंदमि पूरी, ऐं कढ़ी चांवर जी मूंखे फरमाइश आहे त इंशाअल्लाह मां ज़रूरु पूरी कंदमि। ॿियो बि मूंखे आहिनि फरमाइशूं त मां इंशाअल्लाह ज़रूरु तव्हांजी फरमाइशुनि जेका आहिनि हो पूरी कंदमि। बिल्कुलु, फरमाइश तव्हां ज़रूरु पूरी कयो, छो त हीअ असांजो प्रोग्राम आहे ही नाज़रीन जे लाइ ज़रूरु पूरी कंदा कयो। नाज़रीन, हीअ प्रोग्राम जेकॾहिं टी वी ते ॾिसणु मिस थी वियो आहे त यूट्यूब ते असांजो हिकिड़ो चैनल आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां, फेसबुक ते बि असांजो पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां, त ज़रूरु KTN जो हर प्रोग्राम हुते ॾिसंदा कयो ऐं पंहिंजा प्यार भरा कमेंट्स फीडबैक ज़रूरु ॾींदा कयो। कुझु चवणु चाहींदो नाज़रीन लाइ? ख़ुशि रहो, सभिनी खे ख़ुशि रखियो। छो त ख़ुशी जेका हूंदा न, ख़ुशीअ जहिड़ी का खुराक न आहे। हा बिल्कुलु, ख़ुशि हूंदो त तव्हांजी हर शइ जेका आहे सुठी थी वेंदी, चहिरो, वार ऐं हर शइ, स्किन। छो त असां खिलंदा आहियूं त असांजी जेका रत जी जेका हो थींदी आहे न, छा थींदो आहे, गर्दिश, हो सुठी थी वेंदी आहे। त हिन करे बसि मां चवंदी तव्हांखे त परेशान त हर माण्हू आहे अॼु जे दौर में, हर कंहिंखे परेशानी आहे, पर ख़ुशि जेका माण्हू हूंदा आहिनि उहे घटि आहिनि। त पाण खे ख़ुशि रखो ऐं जेका पॉज़िटिविटी आहे सभिनी माण्हुनि जे लाइ, सभिनी जे पंहिंजे इर्द गिर्द पॉज़िटिविटी जेका आहे हुनखे बिल्कुलु वधायो। ऐं इहो हूंदो आहे न त कोशिशि कंदा कयो परेशानी खे बि मतिलबु सुठे तरीक़े सां इंजॉय कयो। जेकॾहिं नंढड़ी परेशानी हूंदी ऐं घणो सोचींदव त वधीक परेशान थी वेंदो। अच्छा, तव्हांजी ख़ूबसूरती जो राज़ छा आहे? मुंहिंजी ख़ूबसूरती जो राज़ सुठा खाधा खाइण? हा, उहो बि आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधायो ख़ुशि रहो। ख़ुशि रहो। हा, ख़ुशि। हा, इहो हूंदो आहे न त बास मां जॾहिं बि ईंदी आहे, कोई असांखे प्रोग्राम जो टेंशन हूंदो आहे या कोई घर जो हूंदो आहे, मां चुप वेठी हूंदी आहियां, बास मां खिलंदी रहंदी आहियां। मां चवंदी आहियां एॾो छो थी खिले, हालांकि त परेशानी तोखे बि आहे त प्रोग्राम में थोरी लेट थी वई आहे, चवंदी आहियां बसि ख़ुशि रहां मां। हा, ख़ुशि रहो। हलो नाज़रीन, ॾाढो मज़ो आयो माशाअल्लाह सां बास मां सां कचहरी करे। मूंखे बि, ऐं मूंखे हीअ शयूं सिखी बि ॾाढो मज़ो आयो। उमेद थी कयां त नाज़रीन तव्हांखे बि ॾाढो सुठो लॻो हूंदो। जेकॾहिं असांजे हिन प्रोग्राम में असांजे ॻाल्हाइण में का बि कमी कोताही थी वई हुजे त दरगुज़र कंदा ऐं असांखे माफ़ु ज़रूरु कंदा। छो त इंसानु आहे, इंसान सां ग़लतियूं थींदी रहंदियूं आहिनि, इंसान खां ग़लतियूं थी, ऐं बख़्शण वारो अज़ीम हूंदो आहे। हा बिल्कुलु, मुंहिंजी नज़र में इंतिहाई अज़ीम हूंदो आहे। अच्छा, मां त चवां थी चिकन, मटन या अहिड़ियूं कई बि शयूं आहिनि स्पाइसी, उनखां बहितर आहे त असां वधीक पंहिंजे सब्जियुनि जो इस्तेमालु कयूं ऐं फ्रूट जो इस्तेमालु कयूं। सो असां फ्रूट सां जेके शयूं हुयूं उहे बि माशाअल्लाह सां ठाहियूं आहिनि ऐं पंहिंजो हीअ जेका चटपटी पंहिंजो ग्रीन थी आहे चिकन कढ़ाई, उहा बि असां तयारु कई आहे। सो बासमा, थैंक यू सो मच, ॾाढो मज़ो आयो। इंशाअल्लाह नाज़रीन नेक्स्ट प्रोग्राम में नई रेसिपीज़ सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। असांजो इंतज़ारु कजो असांजे प्रोग्राम जो ऐं पंहिंजो फीडबैक ॾिजो ऐं पंहिंजा सवाल बि ऐं पंहिंजो फरमाइशूं बि कजो। इंशाअल्लाह नई रेसिपीज़ सां गॾु नेक्स्ट पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में हाज़िर थींदासीं। मूंखे ऐं शेफ़ बासमा ख़ान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। असां जेका ग्रीन चिकन कढ़ाई ठाही हुई हुनमें असां जेका वरितो हुयो 1 किलो चिकन हुयो असां सां, ऐं हुनमें असां हिकिड़ो चम्मच थूम अदरक जो पेस्ट विझो हुयो, लूणु हुयो 1 चम्मच, कारा मिर्च 1 चम्मच, कोरिएंडर पाउडर 1 चम्मच, ज़ीरो हिकिड़ो चम्मच, वाइट पेपर दखनी मिर्च जेका हूंदी आहे उहो हिकिड़ो चम्मच, चिकन पाउडर हिकिड़ो चम्मच। असांजी जेका ॿी रेसिपी हुई रशियन सैलेड, हो असां हुनमें असां मैक्रोनी वरिता हुया, मैक्रोनी ऐं पटाटा जेका हुनखे असां बॉइल करे रखिया हुया। पोइ असां हुन सां गॾु जेका आहे फ्रूट कॉकटेल वरितो हुयो, सूप वरिता हुया, जो हिकिड़ी क्वांटिटी हुई हिकु प्याली वरितो हुयो, टमाटा हुया, शिमला मिर्च हुया ऐं जेका फूल गोभी हुई। पोइ हिन में मां जेका ॿिया स्पाइसिस हुया हो मयोनीज़ हुयो, फ्रेंच सॉस हुयो, क्रीम हुई ऐं जेका दखनी मिर्च हुई हो रुगो एज़ रिक्वायर्ड, मतिलबु चुटकी जेका आहे न लूणु हुयो ऐं कारा मिर्च। हिन सभिनी शयुनि खे मां मिक्स करे हिन खे थधो करणो ऐं हिन खे सर्व करिणो आहे।